यादि कंदा रहंदा आहिनि ऐं हुनखे डेटा पेश कंदा रहंदा आहिनि। अॼु इहा ई जेका हिकिड़ी नंढी कोशिशि ऐं ख़ासि तव्हां असां सभिनी जेका आहे सा उस्तादनि शागिर्दनि गॾिजी करे ही प्रोग्राम करे। गवर्नमेंट डिग्री कॉलेज शदादकोट में बरोज़ जशन लतीफ़ जो शानदार प्रोग्राम थियो, जंहिंमें क्विज़ कॉम्पिटिशन, तकरीबी ऐं ॿियनि मुक़ाबलनि में शागिर्दनि ख़ूब दाद हासिल करे पोज़ीशन हासिल कई। इन जशन लतीफ़ प्रोग्राम जी तकरीब मुक़ाबले में राजा ख़ादिम पहिरियों, मुबशर ख़ासकेली ॿियों ऐं आगा रसूल बख्श टीं पोज़ीशन हासिल कई, जॾहिं त क्विज़ में सारंग खुश्क, सुहारो गौरी, फरीद बिरोई, गुलाम मुर्तज़ा, मुबीन जुणेजो, जानज़ेब ऐं ॿियनि पोज़ीशन हासिल कयूं। तकरीब जी ख़ासि महिमान डायरेक्टर कॉलेज एजुकेशन लाड़काणो रीजन प्रोफेसर अहमद बख्श चयो त शाह अब्दुल लतीफ़ हर दौर जो शाइर आहे। हू असां खे हिम्मत, जिदोजहद ऐं अटल इरादे जो सबक़ ॾिए थो। प्रिंसिपल एहसानुल्लाह जमाली चयो त शाह अब्दुल लतीफ़ जी शाइरी में असां लाइ मुश्तमिल राह आहे। सप्लाई कंबर शदादकोट ज़िले जे सदर प्रोफेसर अब्दुल जब्बार जुणेजो ख़िताब कंदे चयो त समाज अंदरि जहालत जे ऊंद खे ख़तम करण लाइ लतीफ़ात जो सबक़ पढ़ी असां पंहिंजी मंज़िल हासिल करे सघूं ऐं दुनिया में अमन क़ाइमु करे सघूं। कैंपरिंग प्रोफेसर सलीम रज़ा मीराणी कई। हुन प्रोग्राम में हिसो वठंदड़ शागिर्दनि में शेड्यूल ऐं किताब जा इनाम ॾिना विया। तक़रीब में कॉलेज जे प्रोफेसर ज़ाकिर हुसैन उंडावण, मोहम्मद याकूब कंबो, तारिक हुसैन खुश्क, प्रताप लाल, नज़ीर अली, फिदा हुसैन जुणेजो, अब्दुल्ला वदो, मुनवर अली, अब्दुल गफ़ार मक्सी, अब्दुल कईम मयसर, मोहम्मद ज़ाहिद खटियाण, नसीर अहमद सूमरो, शाहिद हुसैन अब्बासी, मोहम्मद शहजाद सूमरो, अमजद हुसैन बिरोई, रियाज़ हुसैन मस्तोई, मोहम्मद ज़मान, रिज़वान हुसैन बिरोई ऐं ॿियनि शिरकत कई।